कस्माबाद में बल्दियाती इलेक्शन के हवाले से कानर गडजाणी जो सिलसिलो जारी है। यूनियन काउंसिल 157 के चेयरमैन के उम्मीदवार ज़ाहिर अली जुणेजो, शवाब खोखर, वडेरो मोहम्मद आरिफ गाओ, सईद मेमण, अलावरायो गाओ के मान में शानदार आंजियाणो दिनो वियो। कासमाबाद के इलाके मारवी टाउन के मोअज़्ज़ज़ शख्सियतन एडवोकेट तनवीर मीरानी, सैयद आफ्ताब शाह, दीवान नंदलाल, आफ्ताब अहमद मेमण, सूमर जमाली, अब्दुल जब्बार पीरज़ादो पारा दिनल आंजियाणे में वडे अंग में रवासिन शिरकत कई। उन मौके ते अॻवाणनि जो चवणो तो ज़ाहिर अली जुणेजो सियासी अॻवान सां गॾोगॾु हिकु समाजी वर्कर है, जंहिं करे मारवी टाउन समेत बिटाई टाउन, शहबाज गोल्ड, समनाबाद, मेराण गोल्ड ऐं ॿियनि कॉलोनियुनि जो अवाम ज़ाहिर अली जुणेजो ऐं संदसि पैनल के सोभारो कंदो। जॾहिं त मारवी टाउन के मोअज़्ज़ज़नि पारां हिमायत करण ते पीपी अॻवान महबूब अली जुणेजो, ज़ाहिर जुणेजो, वडेरो मोहम्मद आरिफ गाओ ऐं ॿियनि मारवी टाउन जी अवाम जा थोरा मञी ते चयो त हू सूबाई वज़ीर सरदार जाम खान शोरो ऐं सरदार काशिफ शोरो जी क़यादत में ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में कामयाबी माणे तक जी अवाम जी ख़िदमत कंदा।